जवाबदार मोदी जा जवाबदार साईं अज रात जो असांजे ॻोठ आहे बगोदड़ो तालुका कोडी जी ज़िला खैरपुर मीरस फर्स्ट ऑफ ऑल असां ज़िले खैरपुर जे SP खे IG साहब खे अपील था कयूं हिते हीअ असांजी साईंअरनि जी हवेली आहे जेके उन में धाड़ो लॻो आहे तक़रीबन 3 लाख खां मथे जो धाड़ो लॻो आहे ऐं जेको आहे सो जवाबदार हिन वक़्तु गिरफ़्तार न थिया आहिनि। असां ही पूरा मन एहतजाज करे रहिया आहियूं। असीं वार्निंग था ॾियूं त जेकॾहिं धाड़े जा जवाबदार 3 ॾींहंनि जे अंदरि गिरफ़्तार न थिया त असीं खैरपुर वेंदड़ रोड कुंभ नवाबशाह खां या राणीपुर में वॾो हिकिड़ो धरणो हणंदासीं ऐं उहो धरणो एसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं जेको लॻल धाड़ो आहे इहो जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। असीं SP खैरपुर खां SHO कोडी जी खां ऐं ॿियनि सभिनी खां इहो मुतालबो था कयूं त जल्द अज जल्द ऐं इहे जेके चोर आहिनि धाड़ियल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे छो त ही हाणे सॼी सिंध खे कश्मीर बणाइण चाहिनि था। कश्मीर में जेको माण्हू वञे थो उहो अॻुवा हाणे उहे चोर धाड़ियल अॼु ॻोठनि में लही पिया आहिनि। ही हिकिड़ा शरीफ़ सैयद फैमिली आहे उन जे जेको आहे सो घर में गिड़ी राति ऐं कब्ज़े जो ॾोह करे 3 लाख खां मथे ॾोह थियो आहे। असीं वरी बि IG सिंध खां अपील था कयूं त इहो जेको आहे सो फिलफौर इहे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि न त असां नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। असांजे ॻोठ में असांजी तारीख़ में जेको आहे सो इंतहा थी वई आहे। असांजे मुर्शिद जी हवेली में अॼु ताईं कंहिं अंदरि झाती बि पाए न ॾिसंदो आहे पर अॼु उन असांजी मुक़दस हवेली जो जेको तक़दस पायमाल कयो वियो आहे। असां पहियार बिरादरी हज़ारे माण्हू जेके आहियूं इहे गवर्नमेंट खां SP DIG SHO खां मुतालबो था कयूं त असांजे मुर्शिद जी जेका हवेली जी तक़दस पायमाल कयो वियो आहे इन जो फौर नवा आया आहियो त महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।